यार लोला ख़बर नथी पवे त काके होतू वारा हिन शहर में या के बे शहर में। रांझन ॿिया शहर त असां खां तमामु घणो परे आहिनि। जे उहे हूंदा त हिन ई शहर में हूंदा। हिन शहर में आहिनि त असांखे मिलनि थियूं कोन था। नंढड़ो शहर न आहे तो तकिड़ो मिली वञनि, ॻोल्हियूं था। जेकॾहिं हिन शहर में आहिनि न त उन्हनि खे ज़रूरु ॻोल्हींदासीं। अच मूंसां। आदम, तूं असां सभिनी खे पंहिंजो दोस्त सम्झ ऐं मुंहिंजे घर खे पंहिंजो घर सम्झ। मूंखे कमु ॿुधायो ऐं मूंखे वापसि बंगले ते वञिणो आहे। तूं परेशान न थी, उते मोर आहे कमु संभालण लाइ। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त पहिरियां मानी खाईंदे या चांहि पीअंदे? न मानी जी ज़रूरत न आहे, मां सिर्फ़ु चांहि पीअंदुसि। नदीम ई कमरान, तव्हां वञो सुठी चांहि ठाराइजो। ठीकु आहे, तव्हां हली कमरे में वियो, असां चांहि ठाहे खणी था अचूं। आदिल, तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं तोखे उन कम में मुंहिंजी हर हाल में मदद करणी पवंदी। हलिया कमरे ते हलूं, बाक़ी ॻाल्हियूं उते ई कयूं था। हलिया। आदम, हाणे त तूं कमु सम्झी वियो हूंदे। हा, मां पाण हिन निभागे मोर खे हितां भॼाइण जे चकर में आहियां। जॾहिं खां निभागो हिते आयो आहे, मुंहिंजी रोज़ी ते लत अची वई आहे। असां चाचा जे घर मां सभई गॾिजी चोरी कंदासीं ऐं इहो इल्ज़ाम इन कमीने मोर मथां हणंदासीं। तां चोरी करणु सवली न थई अहमद? तूं सिर्फ़ु राति जो दर खोले रखजांइ। मां नदीम ऐं अहमद पाण ई दाख़िल थींदासीं। ऐं हा, चोरी करण महिल तूं बि असां सां गॾु हुजिजांइ। चोरी त करे वठंदासीं, पर मोर जे मथां जंहिं महिल इल्ज़ाम हणंदासीं न, पोइ साहब ऐं मैडम त कॾहिं बि कोन मञींदा। हुननि खे एतबार ॼाण, तुंहिंजो कमु आहे। बाक़ी उहो मुंहिंजी ज़बान ते कॾहिं बि एतबार कोन कंदा। न फ़िलहाल तकड़ न कयो। मूंखे सिर्फ़ु 2 ॾींहं ॾियो, मां सोचे तव्हांखे ॿुधाईंदुसि त मोर मथां इल्ज़ाम कीअं ॾियणो आहे। त पोइ सोचण जे लाइ 2 ॾींहं खोड़ अथई। असल में मोर मथां साहब जो वॾो भरवसो आहे। मुंहिंजे इल्ज़ाम हणण सां बि हू यकीन न कंदा। चाचा साईं खे इहा ख़बर आहे त हुननि जे ॻोठ में बुख काहे पई आहे। हिन लाइ हू मोर कुझु बि करे सघे थो। पोइ बि साहब खे सबूत जी ज़रूरत त पवंदी न। त पोइ ईअं कंदासीं, चोरी थियल पैसनि मां सामान वठी ऐं मोर जे ॻोठ रवानो कंदासीं। ऐं ॻोठनि खे इहो ॿुधाइणो आहे त सामान मोर मोकिलियो आहे। सामान ॻोठ मोकिलण लाइ असांखे कंहिं ॿिए ॻोठ वारे खे पाण सां मिलाइणो पवंदो। पहिरीं कंहिं ॿिए माण्हू खे असां पाण सां गॾु मिलाए पोइ बंगले में चोरी कराईंदासीं त जीअं इल्ज़ाम मोर ते अचे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।